सुभाउ करे वीचार लगा त पृथ्वीचंद पिता जन जो वॾो पुटु ऐं उमिरि में मूंखां वॾो आहे ऐं हीअं पंहिंजो घर ऐं वतन छॾे दुतड़ियनि वांगुरु दुखी थी निकिरी वियो आहे। तंहिं करे खेसि घुराइणु वाजिबु आहे। हिन दुख ॾेई असांखे नास करण जा इरादा ॿे कया मगर अपजस थियण करे सही न सघियो आहे ऐं ॿी का वाह ऐं उपाउ न ॾिसी हलियो वियो आहे। पर असांजो रखवाल सतकर्ता श्री वाहिगुरु आहे त केरु असांखे नुक़सानु रसाए सघंदो। असांजो कोई ॿार बि विंगो न करे सघंदो। भली त हू अची वतन में रहे, उनखे घणी वॾियाई ॾिजे ऐं संदसि साराह करे खेसि ख़ुशि कजे। इन्हीअ जो हू ॿाहिरि वतन खां ॿिए वतन थियो पियो घुमंदो फिरंदो हूंदो, तंहिंमें मुंहिंजी बि निंदा आहे। लोक ईअं बि चवंदा त वॾे भाउ खे न सठाई, जंहिं करे ई हू वतन छॾे परदेस वियो पियो भिटके। तंहिंमां हर को ईअं चवंदो त गुरु बि धन जो लोभी आहे। वेदी तिहण ऐं भलनि कुलनि जा बि के माण्हू ईअं चवंदा। सच जी सुध कंहिं विरले खे पवंदी आहे, न त ॿिया सभु मुंहिंजो कसूर ॼाणंदा। तंहिं करे अपजस मिटाइण लाइ हुनखे घुराए वठणु ज़रूरी आहे। वरी दया जे भंडार ऐं किमिया जे हाण सतगुरनि खे इहो ख़्यालु आयो त ॿाहिरि गुज़ारण करे हिन जा ॿार बचा बि दुखी रहंदा हूंदा। तंहिंखां सवाइ जे हू तुर्कनि वटि वेंदो, उते वञी हुननि जे अॻियां अनाथनि वांगुरु मिंतियूं करे चवंदो त ज़ालिम थियो आहे, मुंहिंजो नंढो भाउ मूंखां घुरता घुरे वियो आहे। जुलुम थियो आहे राजू, ईअं हूंदो न, जुलुम थियो आहे ईअं। ज़ालिम न जुलुम। बराबरि। मिंतियूं करे चवंदो त जुलुम थियो आहे, मुंहिंजे नंढो भाउ मूंखां घुरता घुरे वियो आहे। ऐं पोइ हुनजो माण्हू मूं वटि चढ़ी ईंदा। इहा ॻाल्हि बि त चङी नथी लॻे, छो जो हिकिड़ो त जंहिंखे हिन विगोड़ जी ख़बर बि न हूंदी, तंहिंखे बि पइजी वेंदी। ॿियो लंज पत बि पूरीअ तरह न रहंदी। टियों वेर विरोध बि घणो वधंदो। इहे सभु ख़्याल करे आख़िर गुरुजन पको वीचार कयो त हाणे हुनखे ज़रूरु घुराए वठणु खपे। इहे वीचारे भाई गुरदास खे कोठाए पाण वटि विहारे सम्झाइण लॻा त पृथ्वीचंद हरिग्राम में रहे थो, तूं वटसि वञी अदब सां खेसि हिते वठी अच ऐं मुंहिंजे पारां चवीस त जेको भेटाऊं धन अथवा ॿियूं सामग्रियूं मूं वटि ईंदियूं से मां तव्हांखे अर्पण कंदुसि। पर तव्हीं रुगो क्रोध ऐं वेर दिलि जो साड़ो अंदर में न सांभियो। मूं तव्हां सां नकी अॻु ॿियाई रखी आहे, नकी हाणे रखंदुसि। जीअं तव्हीं चवंदा तीअं ई तव्हांजे मर्ज़ीअ मूजिबि हलंदुसि। गुरियाईअ जी गादी बि बल तव्हीं अची हलायो ऐं सुधो सुभाउ धारे अची रहो। असीं नंगा आहियूं, वॾा हमेशह नंढनि ते किमिया कंदा आहिनि। मूंखां वठी सभु तव्हांजे आज्ञा में हलंदा। कुटुंब में किलकिल चङी न आहे। तव्हीं दूर देश आहियो, वीचारे ॾिसो त हेठाईअ ऐं ग़रीबीअ में सुख आहे ऐं मगरूरीअ मथाईअ में रुगा दुख ई दुख आहे। जहिड़ीअ तरह सतगुरनि जी गादी बिल्कुलु वॾी सभिनी खां ऊची पदवीअ वारी आहे, तहिड़ा तव्हीं लाइक़ु थियो त सिख सेवक सभई ॾिसी तव्हांजो पूजन कनि। न रुगो एतिरो पर शुभ गुणनि धारण करे परलोक में बि तव्हांखे बिल्कुलु घणा सुख प्राप्त थींदा। भाई गुरदास सॼी वार्ता ॿुधी हथ जोड़े विनंती कई, सचे पातशाह तव्हांजो हुकुम आहे त मां वञा थो, मगर मां नथो सम्झां त हू को हींअर मोटी ईंदो। हू सची माण्हू आहे
उल्टंदो ई घड़ा चक जगाईंदुसि छो जो हुन जी मत अहिड़ी त हीण थी वई आहे जो जेकॾहिं मां खेसि संदसि भलाईअ जी ॻाल्हि चवंदुसि त बि हू पुछड़ाई पियो सम्झंदो तंहिं हूंदे बि मां तव्हांजो चवणु मञी वञा थो। एतिरो चई भाई गुरदास साहिबनि जे चरणनि कमलनि ते मथो टेके प्रेम पूर्वक नमस्कार करे थोरा दास पाण सां वठी पंधु पियो ऐं हरिग्राम में पहुची राति जो हिकिड़े हंधि डेरो कयऊं। सुबुह जो उथी सनानु करे ॻिचीअ में जामो पाए पृथ्वी चंद वटि वियो ऐं चरण वंदना करे जीअं सतगुरनि श्री गुरु अर्जन देव जन खे सम्झायो हो तीअं विनती कई ऐं चई त तव्हांजो पिता सतगुरु श्री रामदास साहिब महासुशील ऐं गुण निधान ऐं किमिया जो खजानो हुआ जंहिंखे सॼे जगत अवतार स्वरूप श्री रामचंद्र करे ॼाणंदो ऐं मञींदो हो। तव्हीं उन्हनि जा वॾा पुत्र ऐं पवित्र कुलवान आहियो। अव्हांखे चङीअ तरह रोशन आहे त उहा गुरगादी श्री गुरु नानक साहिब जन जी आहे जंहिं समान ॿियो को बि कोन्हे ऐं महा संत सतपुरुष श्री गुरु अमरदास साहिब जन वॾा आजमता जा साहिब करामत जा धणी ज्ञान जा भंडार ऐं गुणनि जी खाण तव्हांजे माता जा पिता हुआ जिनी तव्हां ते प्रसन्न थी तव्हांखे गुरता बख़्शी। हाणे तव्हांजो कमु आहे त तव्हीं नानाणा ऐं ॾाॾाणा ॿई कुल सुखरू कयो। उन्हनि सचन पातशाह जा श्रेष्ठ गुण तव्हांखे बि धारण खपनि ऐं तव्हांखे अहिड़ी रीति रखणु घुरिजे जंहिं करे सॼो जगत तव्हांजी तारीफ़ पियो करे। तव्हांजो जनम सोढी कुल में थियो आहे। तव्हीं महाबलवान सूरवीर खत्री तुर्कन मलेशन ऐं जे अॻियां वञी आजायूं नीजायूं ऐं विनतियूं कंदा त केतिरा न घटि ॻाल्हि चइबी। तंहिं करे श्री गुरु अर्जन साहिब जन मूंखे तव्हां ॾांहुं मोकिलियो आहे ऐं तव्हांखे विनती कई अथसि त कृपा करे नंढनि ते किमिया धारे अची पंहिंजो आस्थान वसायो ऐं बेवतन ई न गुज़ारियो छो त इन्हीअ में असांजे कुल जो कलंक थो अचे ऐं ॿियो बि जेकी साहिबनि खे सम्झायो हो सो सभु निहायत निम्रता सां अर्ज़ु कयई ऐं पिणु पंहिंजे तरफ़ां चई त जेका गुज़री वई सां ठही आई आईंदे लाइ साफ़ दिलि थी सभई कुटुंबी पाण में मेलाप करे रहो। इन में ई फ़ाइदो आहे न त ख़राबियूं जागंदियूं जो कणो कणे सां न मिली सघंदो। गुरुजन एतिरो बि चयो आहे त अन्न धन वग़ैरह जा तव्हीं मालिक थी अची रहो। असांखे जेकी तव्हां पंहिंजे हथ सां ॾींदव सो शुक्र करे खाईंदासूं। कुटुंबी जेतिरो गॾु हूंदा ओतिरो को बि दुश्मन द्वेष भाव रखी न सघंदो छो त ॿधी ऐं हिकु अजीब शक्ति आहे। तंहिं करे तव्हीं हली मोटी वतन वसायो। वधीक ॾहो भाङो घुराए पढ़ो। बोल श्री गुरु नानक